नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं। मच्छरनि जे हज़ार मलेरिया खे कंट्रोल करण लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल पारां पहिरें मरहले अंदरि तालके तंगवानी जे 13 यूसिन ऐं टाउन कमेटी खे मच्छर मारे स्प्रे मशीनियूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट काउंसिल चीफ ऑफिसर अज़हर महेसर ॿुधायो त सिंध हुकूमत जे हिदायतुनि ते कशमोर ज़िले जे टिनी तालुक़नि अंदरि मच्छर मारे स्प्रे मशीनियूं ॾिनियूं वेंदियूं। पहिरें मरहले अंदरि तालके तंगवानी खे 16 मच्छर मार स्प्रे ॾेई रहिया आहियूं। मच्छरनि जे हज़ार खां बचाव लाइ सिंध हुकूमत कोशिशूं तेज़ कंदे सॼी सिंध अंदरि मच्छर मारे स्प्रे मशीनूं ॾेई रही आहे। पहिरें मरहले खां बाद जल्दी कशमोर ऐं कंथकोट तालके जे मढ़नी यूसियन म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटियुनि ऐं कैडेट कॉलेज करमपुर खे पिणु मच्छर मारे स्प्रे मशीनूं ॾिनियूं वेंदियूं। उन मौक़े ते तालके तंगवानी जे मढ़नी यूसी सेक्रेटरी ऐं टाउन कमेटी जे टाउन ऑफिसर डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स पहुची पंहिंजे यूसी जे मच्छर मारे स्प्रे पंहिंजे हवाले कया। शुगर मशीन स्प्रे लाइ मच्छर मारे स्प्रे लाइ असां ताल के तंगवानी लाइ अॼु माना जेके बि हुयूं उन्हनि खे 13 यूनियन काउंसिल असांजो उन्हनि खे असां ॾिनोसीं ऐं जेकी टाउन कमेटी खे आयो हमरा खणणु आयो हुनखे ॾियूं था ताल के तंगवानी इन्हनि बाक़ी ॿियो जेको नेक्स्ट थींदो उहो असां ॿिए सभिनी यूसी जेके बि आहिनि सभिनी खे ॾींदासीं। म्यूनिसिपल कमेटी खे टाउन कमेटी खे जेके बि रहिजी सभिनी खे ईंदड़ इंशाअल्लाह ताला 2 ॾींहंनि में